वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि हलंदड़ माली साल ऐं ईंदड़ माली साल जे तरक़ियाती बजट जे मंसूबनि जो जाइज़ा इजलास। वज़ीर आज़म हिदायत कई त बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ वज़ारतुनि खे तरक़ियाती मंसूबनि जे लाइ तरजीही बुनियादनि ते बजट फ़राहम कई वञे। अवाम जो पैसो सिर्फ़ अहिड़नि मंसूबनि ते ख़र्च कयो वेंदो जिन जा नतीजा यकीनी अवाम जे लाइ फ़ाइदेमंद हुजनि। पाणी जे ज़ख़ीरनि ऐं पन बिजली मंसूबनि खे तरक़ियाती बजट जे अवलीन तरजीहुनि में शामिल कयो वियो आहे। तरक़ियाती मंसूबनि में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे वधि खां वधि हथी ॾिनी वञे। क़त्ल केस में अनमोल उर्फ पिंकी जे जिस्मानी रिमांड में 4 ॾींहनि जी बाद पिंकी पेशी खां आजी करार। कराची जुडिशल कॉम्प्लेक्स में क़ाइम जुडिशल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत में क़त्ल केस में जवाबदार औरत पिंकी ख़िलाफ़ बगदादी थाणे ते दाख़िल क़त्ल केस जी ॿुधणी। पिंकी पारां अदालत खे पुलिस तशद्दुद जी शिकायत। अदालत चुत जे करे तव्हां मथां तशद्दुद थियो आहे त उन खां अॻु अदालत में शिकायत कई। अदालत पिंकी जे वकील खां सवाल कयो त छा जवाबदार औरत जी मेडिकल कराइण जी दरख़्वास्त कई वई आहे। पिंकी जो चवणो हो त मुंहिंजे मथां हिकु न पर केतिरनि ई ऑफिसरनि तशद्दुद कयो आहे। अदालत क़त्ल केस में जवाबदार औरत जी जिस्मानी रिमांड जी पुलिस जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। पाकिस्तान पारां गॾियल अरब इमारात जे बराक़ न्यूक्लियर एनर्जी प्लांट ते ड्रोन हमले जी मज़म्मत। गॾियल अरब इमारात जी अवाम ऐं हुकूमत सां ॿधी जो इज़हार। वॾे ऑफिस जो चवणु आहे त जौहरी ठिकाणनि खे ॼाणी वाणी निशान बणाइण आलमी क़ानून, गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं बैन अल-अक़वामी एटमी तवान एजेंसी जे क़ानूननि ऐं ठहराउनि में शामिल जौहरी तहफ़्फ़ुज़ ऐं सलामती जे बुनियादी उसूलनि जी संगीन भञकिड़ी आहे। जौहरी ठिकाणनि खे कंहिं बि हालत में निशानो न बणायो वञे, छो त अहिड़ियूं गैर ज़िम्मेवारियूं कार्रवायूं इंसानी जाननि, माहौलियात ऐं इलाक़ाई तौरु आलमी अमन ऐं सलामती लाइ तबाह कंदड़ ऐं अज़ाले न थियण जोगा नतीजा पैदा करे सघनि थियूं। सभई धुरियूं वधि खां वधि तहमुल जो मुज़ाहिरो कनि। IMF ईंदड़ माली साल 430 अरब रुपए जा नवां टैक्स लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। ज़रियनि मूजिबि IMF तरफ़ां ईंदड़ माली साल उगाइण जो हदफ़ 15,264 अरब रुपया रखण ते ज़ोर ॾिनो पियो वञे। FBR तरफ़ां उगाइण जो हदफ़ घटि कराइण जूं कोशिशूं जारी। IMF तरफ़ां ईंदड़ माली साल इन्फोर्समेंट जी मद में 778 अरब रुपया रखण, सेल्स टैक्स में हर क़िस्म जी छूट ख़तमु करण जो मुतालबो। FBR अख़्तियारियुनि ऐं IMF जे विच में उगाइण जो हदफ़ GDP जो 11.2% रखण ते इतफ़ाक़। IMF सेल्स टैक्स जी शरह घटाए सभिनी ते बराबरि लाॻू करण जो मुतालबो करे छॾियो। आलमी मालियाती फंड पारां सेल्स टैक्स शरह 22.8% मां घटाए 18% करण जी तजवीज़। IMF जो बजट ते FBR सां ॻाल्हि जो आख़िरी ॾींहुं नवां टैक्सिस किथे किथे लॻाया वेंदा। FBR अख़्तियारियूं IMF टीम खे ब्रीफिंग ॾींदियूं। सिंध हुकूमत 500 नयूं EV बसूं ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध हुकूमत कमु करे पई पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मंसूबो सिंध हुकूमत जो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो सिंध असेंबली में ख़िताब चयाईं, मुल्क में पहिरियों भेरो EV बसूं सिंध में शुरू थियूं। माण्हू चवंदा हुआ त ई बसूं कीअं हलंदियूं। हैदराबाद जा बि नवां रूट शुरू कयूं पिया। EV बसुनि जे करे गदलाण न थींदी ऐं अवाम पुरसुकून सफ़र करे सघंदो। अमरीका ईरान जे विच में ॻाल्हि जे ॿिए दौर जे लाइ पुरुमीद आहियां। दुनिया में पाकिस्तान खे ईमानदार चाकड़ ऐं अहिड़े मुल्क तौरु तस्लीम कयो पियो वञे जंहिं ते आलमी क़यादत खे मुकमल एतमाद आहे। अमन सवलाई सां हासिल नथो थिए। सब्र, दानिशमंदी ऐं ॾुखियुनि हालतुनि में फ़ैसिला करण जी सलाहियत हुजणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बरतानवी अख़बार संडे टाइम्स खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त असां हाणे बि पूरी कोशिशि करे रहिया आहियूं त इस्लामाबाद में ॻाल्हि जो वधीक हिकु दौरु थिए ऐं जरादार अमन क़ाइमु थी सघे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो क़तरी बड़े वज़ीर मोहम्मद बिन अब्दुल अज़ीज़ सां टेलीफोनिक राब्तो। ख़िते जी सूरतहाल ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। वरी तर्जुमान मौजूदु क़तरी वज़ीर पाकिस्तान जी तामीरी किरदार ऐं सिफ़ारत जी कोशिशुनि जी वाखाण कई। अमरीका ईरान लाइ अमन अमल जा 5 शर्त रखी छॾिया। फार्स न्यूज़ एजेंसी मूजिबि अमरीका इंतिज़ामिया वाज़े कयो आहे त
त शर्तनि खे पूरो करण बिना ॿिन्ही मुल्कनि जे विच में अमन अमल खे अॻिते नथो वधाए सघिजे। अमरीका 400 किलो रचियल यूरेनियम जी मुंतक़िली जोहरी ठिकाणनि ताईं महदूद करण जो मुतालबो कयो आहे। अमरीका ईरान जे मुंजमद कयल असासनि में सिर्फ़ 25% ताईं नरमी ते राज़िको ज़ाहिर कयो। अमरीका ईरान में जंग में थियल नुक़सान जो मुआवज़ो भरे ॾियण खां इनकार करे छॾियो। लबनान समेत संबूरनि महाज़ ते छिकताण जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि ते ज़ोर। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ॻाल्हियुनि में फौरी अॻभरे न थियण ते ईरानी क़यादत खे धमकी। संदसि चवां त फौरी क़दम न खंया विया त संगीन नतीजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ईरान जे लाइ वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे। उन लाइ बहितर थींदो त अॻिते वधे। ॿी सूरत में उन वटि कुझु बि न बचंदो। वक़्ती सभु क़ाइमु आहे। डोनाल्ड ट्रंप सुभाणे अमरीकी क़ौमी सलामती जे आला अमलदारनि सां मुलाक़ातूं कंदो। ईरान ख़िलाफ़ फौरी कार्रवाई जे लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते सलाह मशवरा कया वेंदा। ईरान ख़िते में अदम इस्तेहकाम जो ज़िम्मेवार अमरीका इसराइल खे क़रार ॾेई छॾियो। ईरानी वॾे वज़ीर अब्बास अराग़ची जो ॾखण कोरिया जे मनसब सां टेलीफोनिक राब्तो नार फ़ार्स ऐं हुर्मुज़ लंघ जे मौजूदा सूरत-ए-हाल बाबति ख़यालनि जी ॾे वठि। ईरानी वॾे वज़ीर जो चवणु आहे त ख़िते में पैदा थियल अदम इस्तेहकाम ऐं उन जा असर अमरीका ऐं इसराइल जी ईरान ख़िलाफ़ जारानी कार्रवाइयुनि जो नतीजो आहे। आलमी बिरादरी उन्हनि क़दमनि जी भञकिड़ियुनि ऐं ॾोहनि जो अमरीका ऐं इसराइल खे ज़िम्मेवार क़रार ॾिए। डॉक्टर शाहनवाज़ कुंवर क़त्ल केस में अॻूणे DIG जावेद सुनारो जसकाणी जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में पुख़ास 2 लख रुपयनि जे मुचलक़नि एवज़ जावेद जसकाणी जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। हाई प्रोफाइल केस में अॻे 13 जवाबदार ज़मानत ते आहिनि। सब इंस्पेक्टर हिदायतुल्ला नारेजू समेत 3 पुलिस एहलकार जेल में क़ैद। वार भरसां मीरानी चांडियो बिरादरी जी मिंदुरियुनि में हलंदड़ तकरार त झड़ो। औरत समेत 2 ॼणा क़त्ल, हिकु औरत ज़ख़्मी। ॿारहें लाड़कानो रोड ते मासई लाड़ी वटां हथियारबंद ॻोठ गाज़ी खां मरकंड वासी 65 वरियनि जे शान खान इमरानी चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल करण खां पोइ फरार थी विया। वाक़िए बाद मक़तूल धुरे जे हथियारबंदनि इल्ज़ाम हेठायल धुरे जे घरनि मथां हमिलो करे ॾिनो। फायरिंग में भंबल ख़ातून क़त्ल थी वई, अख़्तियार ख़ातून ज़ख़्मी। धुरियुनि में छिकताण तेज़, मोर्चा बंदि थी वयूं। राधर भरसां कार इल्ज़ाम नौजवान नारी क़त्ल ॻोठ नारे में जवाबदार पिस्टल जा फायर करे 20 वरियनि जी सौट सूमल खे क़त्ल करे फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची नारे जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ मेहड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कुंभ वेझो मोटरसाइकिल फिर दौरान मज़म्मत ते ॻोठाणो क़त्ल। वारसनि जो लाश खे धणो। हथियारबंदनि मिस्त्री शाह स्टॉप वटि हथियारबंदनि फुर करे मज़म्मत करण ते ॻोठ ग़ुलाम कासिम भुगटी वासी ग़ुलाम मुस्तफ़ा भुगटी ते फायरिंग कई। हथियारबंद मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। मक़तूल जे वारसनि जो मिस्त्री शाह स्टॉप वटि पुराणे क़ौमी शहरा ते धरणो, रोड ब्लॉक, एहतजाज कंदड़नि जो क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। मली भरसां ट्राले जो गडाब थाणे जी मोबाइल खे टक्कर, 2 पुलिस एहलकार फौत। काठोड़ वेझो सुपर हाईवे ते हादसे में सब इंस्पेक्टर साहिबदाद सुनंगी ऐं ड्राइवर PC वाजिद अली फौत थी विया। हादसे बाद पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रक खे तहवील में वठी छॾियो। ऐं कराची में ज़िम्बाब्वे वुमेन क्रिकेट टीम पारां SSU हेडक्वार्टर्स जो दौरो। वफ़द खे SSU जी कारकर्दगी, जदीद ऑपरेशनल सलाहियतुनि ऐं सिक्योरिटी मामलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़द SSU हेडक्वार्टर्स जे मुख़्तलिफ़ शोबनि जो जाइज़ो वरितो। फोर्स जी पेशेवर महारत, नज़्म ज़ब्त ऐं जदीद ऑपरेशनल तयारियुनि जी वाखाण।